नाज़रीन के अहम खबर का आगाह कंदानू तो पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेजी ॾिठी वई आहे, जंहिं बाद डॉलर की कदर में पिणु घटिताई रिकॉर्ड कई वई आहे। स्टॉक एक्सचेंज में 1,56,000 जी हद बहाल थियण सां डॉलर सस्तो थी वियो आहे, जॾहिं त कारोबारी हफ़्ते जे ॿिए ॾींहं ते वापार जी शुरूआत में इंडेक्स 4,000 पॉइंट्स जी वाध बाद 1,56,106 पॉइंट्स की सतह ते पहुची वियो आहे। याद रहे तो गुज़िरियल ॾींहं जी आख़िर में स्टॉक एक्सचेंज ते इंडेक्स 16,000 पॉइंट्स खां वधीक घटिजी 1,51,972 पॉइंट्स ते बंद थियो हुयो। नाज़रीन के एक भेरो ॿीहर अहम खबर का आगाह कंदाणू तो पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेजी ॾिठी वई आहे, जंहिं बाद डॉलर की कदर में पिणु घटिताई रिकॉर्ड कई वई। स्टॉक एक्सचेंज में 1,56,000 जी हद बहाल थियण सां डॉलर सस्तो थी वियो आहे, जॾहिं त कारोबारी हफ़्ते जे ॿिए ॾींहं ते वापार जी शुरूआत में इंडेक्स 4,000 पॉइंट्स जी वाध बाद 1,56,106 पॉइंट्स की सतह ते पहुची वियो। याद रहे तो गुज़िरियल ॾींहं जी आख़िर में स्टॉक एक्सचेंज ते इंडेक्स 16,000 पॉइंट्स खां वधीक घटिजी 1,51,972 पॉइंट्स ते बंद थियो हो।